मूंखे पक आहे त इहो धनु धोबी तुंहिंजे सॾ ते फ़ैसिले लाइ कोन ईंदो। छो कोन ईंदो? पेर में कंडो लॻो अथसि या पेट में वट पिया अथसि? न बाबा, तकबर जी बीमारी अथसि। मस्करो ऐं तकबर, इहा ॻाल्हि त ठहे कोन थी। धनु धोबी आहे, टके जो धोबी, सो बि गंद साफ़ करण वारो। मुंहिंजे सॾ ते कोन ईंदो। मजाल अथसि जो मुंहिंजे सॾ ते कोन अचे। इहा ॻाल्हि धनुअ खे केरु चवे? मां चवंदुसि धनुअ खे। मां जेकॾहिं मुंहिंजे सॾ ते फ़ैसिले ते न आयो त सूबेदार सूतली खे चई किले चर्स में चालान कराए छॾींदोमांसि। गुलूअ खे चओ वञी त मुंहिंजो नियापो वञी ॾे धनुअ खे त इहा विच में गोभी न आणे। ठीकु आहे, मां धनुअ ॾांहुं नियापो मोकिले थो छॾियां। मुंहिंजे ख़्याल में त मां हिन मश्करनि जे ॻोठ में भंग थो पोखराए छॾियां। भंग जा मवाली याने के अमन ई अमन। वीचारनि खे केर बि घटि वधि ॻाल्हाए न, पोइ बि वेठा हीअं खिलंदा। न बाबा, नशो हराम आहे। मां तोखे इहा इजाज़त कोन ॾींदुसि। ओहो बाबा, बाबा नशो हराम आहे, भंग भटारी हराम न आहे। अरे बाबा, भंग बि त नशो आहे न। हो त साईं, मानीअ में बि नशो आहे त लस्सीअ में बि नशो आहे। वो त कणक बि न पोखियो, लस्सी बि न पियो, अजाई जो मवाल सां साड़ अथव। मां भंग पोखींदुसि तो 200 एकड़ में। ॾिसां त सही मूंखे केर थो रोके। वॾी मस्ती आहे छोरे। गुलू बोतलो आहे, चरियो आहे, बेसमझो आहे। उनखे ॻाल्हि देर सां सम्झ में ईंदी आहे। जेकॾहिं अॼु लतीफ़ो ॿुधाएसि न त 3 ॾींहंनि खां पोइ खिलंदो। हा हा, हाणे त हू बि थी पियो आहे। छा चवंदा आहिनि, कननि जो कचो। कंहिंजी बि ॻाल्हि ते अखियूं ॿूटे एतबार थो करे, जॾहिं त हुनखे अखियूं खोले एतबार करणु घुर्जे। तूं बि गुलीअ खे सम्झाए छॾे त गुलूअ जूं ॻाल्हियूं हिकिड़े कन खां ॿुधे ऐं ॿिए खां कढी छॾे। गुलू वीचारो आहे त माण्हू, पर दिमाग़ भोलणे वारो अथसि। गुलू हवाली खे दाह ॾेई आयो आहे ऐं हवाली आचर ते फ़ैसिलो रखियो अथई। हाणे ॾिसूं त हवाली मश्करनि जो फ़ैसिलो कीअं थो करे। बस जहिड़ी धूड़ तेड़ो बूथ। इहो वरी कहिड़ो फ़ैसिलो हूंदो? जेको फ़ैसिलो ॿुधंदो न, खिली खिली खीरो थी पवंदो। इहो आचर बि अलाए कॾहिं ईंदो। परी चवनि था त छंछर खां पोइ ईंदो आहे। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।